ख़बर है नाज़रीन आग कंदासीं अवां खे चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा अॼु अहम इजलास कराए वरितो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे खत जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जी कानूनी टीम सदर जी तजवीज़ ते ब्रीफिंग ऐं माहिर राय ॾींदा। सलाह मशवरे खां पोइ इलेक्शन कमीशन सदर जे ॾिनल तजवीज़ जो जवाब ॾींदी। गुज़िरे ॾींहुं सदर आरिफ अलवी मुल्क अंदर आम चूंडूं 6 नवंबर ते कराइण जी तजवीज़ ॾिनी हुई। अहम ख़बर है नाज़रीन आग कंदासीं अवां खे चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा अॼु अहम इजलास कराए वरितो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे खत जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जी कानूनी टीम सदर जी तजवीज़ ते ब्रीफिंग ऐं माहिर राय ॾींदा। सलाह मशवरे खां पोइ इलेक्शन कमीशन सदर जे ॾिनल तजवीज़ जो जवाब ॾींदी। गुज़िरे ॾींहुं सदर आरिफ अलवी मुल्क अंदर आम चूंडूं 6 नवंबर ते कराइण जी तजवीज़ ॾिनी हुई। अहम ख़बर है नाज़रीन हिकु बार ॿीहर अवां खे आगाह करियो पिया चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा अॼु अहम इजलास कराए वरितो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे खत जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन जी कानूनी टीम सदर जी तजवीज़ ते ब्रीफिंग ऐं माहिर राय ॾींदा। सलाह मशवरे खां पोइ इलेक्शन कमीशन सदर जी ॾिनल तजवीज़ जो जवाब ॾींदी। गुज़िरे ॾींहुं सदर आरिफ अलवी मुल्क अंदर आम चूंडूं 6 नवंबर ते कराइण जी तजवीज़ ॾिनी हुई। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। नसीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नसीर आग कजो चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा अहम इजलास कराए वरितो आहे। इन बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल अॼु चीफ इलेक्शन कमिश्नर तरफ़ां सिकंदर सुल्तान राजा तरफ़ां हंगामी इजलास इलेक्शन कमीशन जो तलब कयो आहे ऐं ख़ासि तौर ते जेको गुज़िरियल ॾींहुं सदर ममलकत तरफ़ां ख़त लिखियो वियो हो इलेक्शन कमीशन खे त ईंदड़ चूंडूं जेके आहिनि सो 6 नवंबर ते कराई वञनि। इन खत जी जेकी तजवीज़ ॾिनी हुई सदर ममलकत तरफ़ां उन खत ते ऐं तजवीज़ ते सदर ममलकत वारी तजवीज़ ते अॼु ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो ऐं इलेक्शन कमीशन जा जेके चइनी सूबनि जा जेके सूबाई मेंबर आहिनि इलेक्शन कमीशन जा उहे बि इन इजलास में शरीक थींदा ऐं उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन जे इजलास में जेके इलेक्शन कमीशन जा जेके कानूनी वकील आहिनि माहिर आहिनि लीगल एडवाइज़र आहिनि उहे बि जेको आहे सो इन इजलास में शरीक थींदा ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा तरफ़ां जेको इजलास तलब कयो आहे उन में कानूनी माहिर जेके सदर ममलकत तरफ़ां ख़त लिखियो वियो आहे चीफ इलेक्शन कमिश्नर खे त ईंदड़ चूंडूं जेके आहिनि 6 नवंबर ते कराई वञनि। इन तजवीज़ जो जेको सो तफ़सीली तौर ते जाइज़ो वरितो वेंदो ऐं जेको आहे सो कानूनी माहिरनि तरफ़ां चीफ इलेक्शन कमिश्नर खे आइनी ऐं कानून तहत जेकी तजवीज़ जो जेको रद्दमल हूंदो फ़ैसिलो हूंदो राय हूंदी उन खां जेको आहे सो आगाह कयो वेंदो। पर इन सां गॾोगॾु जेको आहे सो इलेक्शन कमीशन जे ज़रिए इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त अॼु जेको इजलास थी रहियो आहे ऐं जेके सदर ममलकत तरफ़ां ख़त लिखी ईंदड़ चूंडूं 6 नवंबर ते कराइण जी जेकी तजवीज़ ॾिनी वई आहे उन तजवीज़ खे अॼु चीफ इलेक्शन कमिश्नर जे इजलास में जेको आहे सो रद्द करण जो इम्कान आहे ऐं इन सिलसिले में जेको अॼु इजलास थी रहियो आहे इन खां अॻु में बि जेको आहे सो चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं इलेक्शन कमीशन जे अमले तरफ़ां इहो वाज़ह कयो वियो हो त जेसीं ताईं मुल्क जे समूरनि सियासी पार्टियुनि सां ईंदड़ चूंडुनि बाबति हतमी तौर ते मशावरत नथी कई वञे तेसीं ताईं ईंदड़ आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान नथो करे सघिजे। ठीकु आहे नज़ीर अवां जी महिरबानी।